नाज़रीन, ढोरो नारो वेझो अछड़े थर जे कंधीअ ते क़ाइम तारीख़ी माग कलानकर ढंढ ताज़ियूं बरसातूं पवण सबबि सियाहनि जी तफ़रीह जो मर्कज़ बणियल आहे। इन हवाले सां ॾिसूं था ढोरो नारो खां राशिद कादिर भट्टी जी हीअ रिपोर्ट। ढोरो नारो शहर खां 8 किलोमीटरनि जे अणांगन रस्तनि सां सफ़र करे अछड़े थर जी कंधीअ ते क़ाइम कलानकर ढंढ पहुचण सां ईअं लॻंदो आहे त ॼण सिंध समूरीअ जी सूंहं उते हुजे। कलानकर ढंढ हाकड़े दरिया जो तसलसुल आहे। हाक वेंदो हाकड़ो जेको अछड़े थर जी वारियासी वारिया मां क्रॉस करे पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो हो। हाकड़ो दरियाव त हाणे न रहियो आहे, पर हाकड़े जे लंघ वारे हंध ते अॼु बि मुख़्तलिफ़ ढंढूं क़ाइम आहिनि, जंहिंमां कलानकर ढंढ बि हिकु आहे। कलानकर ढंढ असुल 800 एकड़नि ते मुश्तमिल आहे। हिन वक़्तु कलानकर ढंढ मां मुख़्तलिफ़ ढंढूं नंढियूं निकिरनि थियूं, जंहिंमें मोडागर, लेलांकर, डूसरियो ऐं खारोड़ ढंढ शामिल आहिनि। ताज़ियूं बरसातूं पवण सबबि हिन वक़्तु कलानकर कंधी सियाहनि जो मर्कज़ बणियल आहे। सिंध जे कुंड कुड़िच मां सविन जे तइदाद में तफ़रीह जो मज़ो माणण लाइ सियाहनि जी आमद जीअं जो तीअं जारी आहे। तफ़रीह लाइ ईंदड़ सियाहनि खे अणांगे रस्ते सबबि थकावट त महसूस थींदी हूंदी। जॾहिं कलानकर जे फितरी हुस्न ते नज़र पवे थी त समूरा थक पल घड़ीअ में लही वञनि था। तारीख़ी माग कलानकर जी कंधे ते मोहणा बि कखावन झूपड़नि में पंहिंजे जीवन जूं घड़ियूं गुज़ारिन था। मोहणनि जे गुज़र सफ़र जो वाहिद वसीलो कलानकर जे पाणीअ में पलिजंदड़ मच्छी आहे। कलानकर जे कपरनि ते हिन वक़्तु पाणी जी उहा पलट त नाहे रही, पर ढंढ में वॾे अरसे खां मिठे पाणी जो छोड़ न थियण सबबि मच्छी बि वॾे अंग में मरी रही आहे, जंहिं सबबि केतिरा ई मोहणा कलानकर जे कपरनि खे अलविदा चई लॾपलाण करे आबादी वारे इलाइक़नि जा वञी वण वसाया आहे। थकाफ़त खाते पारां कलानकर कंधे ते तफ़रीह लाइ ईंदड़ सियाहनि लाइ हिकु ॿेड़ी समेत कुझु झूपड़ियूं अडरायूं आहिनि। पकी सिरुनि वारियूं झूपड़ियूं ऐं ढंढ में मौजूदु ॿेड़ो सरकारी मुलाज़िम न हुजण करे उतां जे इलाइक़े वासियुनि जे रहम करम ते आहे। ही उहा तारीख़ी कलानकर ढंढ आहे जंहिंजी मच्छी माज़ीअ में पूरे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में विकिरो थींदी हुई। कलानकर कंधे ते आबाद मोहणा बि उन वक़्तु ख़ुशहाल हूंदा हुआ। इंतज़ामिया जी नाहली सबबि नारा केनाल मां मंज़ूर थियल कलानकर जे पाणीअ ते बि धाड़ा लॻी विया ऐं नारा केनाल मां निकिरंदड़ कलानकर जी छंडण ते बि बासरनि जा कब्ज़ा थी विया। ढंढ क़दीमी ढंढ आहे। हीअ असुल में हाकड़े जेको वेंदो उन जो ही विच आहे। जॾहिं त हाकड़ो पंहिंजो ओज जॾहिं विञाए वेठो ऐं पंहिंजो उहो ख़तमु थी चुको त उन जे पेट में जी जेके ढंढूं आहिनि एकड़ जेके आहिनि उन्हनि ते मुश्तमिल आहिनि ऐं हीअ ढंढूं हिकु न पर तसलसुल आहे ढंढनि जो। 10 खां 12 ढंढूं आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ नाला आहिनि, पर जेको कलानकर ढंढ आहे असुल में उहो कलानकर जे नाले सां सॾिजे थी। हिते सकाफ़त खाते पारां टूरिज़म जे लाइ हिते गेस्ट हाउस ठाहियो वियो आहे, हिते ॿेड़े जो बंदोबस्तु कयो वियो आहे। हिते कलानकर ढंढ में बैराजी इलाइक़नि खां पाणी जो छोड़ थिए थो, त हिते जे जेका मक़ामी वॾेरा आहिनि, जेके ज़मीनदार आहिनि, उन्हनि जो कलानकर ढंढ जे चो तरफ़ कब्ज़े जे हवाले सां हिते जो पाणी जो जेको मिक़दार घटि छोड़ण जे करे हिन ढंढ में जो इंट्रस्ट जेको आहे उहो ख़तमु थो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे असीं ईअं चऊं था त हिन ढंढ जे इंट्रस्ट खे वधाइण लाइ हिते जे मक़ामी माण्हुनि खे किरदारु अदा करणु घुरिजे ऐं जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि, जेके आसे पासे जेके कब्ज़ो करे वेठल आहिनि, उन्हनि खे बि इन ते इंट्रस्ट पैदा करणु घुरिजे त जीअं हिन जेको तफ़री माग में जेको वधीक इंट्रस्ट पैदा कराए सघिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इहो सकाफ़त खातो आहे उन खां बि असां इहो मुतालबो कयूं था। पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों चक्कर आयो या हिन वक़्तु कलानकर ढंढ ते त मूं अक्सर हितां जे माण्हुनि जो रायो ई वरितो आहे त माण्हू इहे चवनि था त हाणे तक़रीबन कलानकर ढंढ ते हिते सकाफ़ती आहे हिन ते कब्ज़ा कया था वञनि। कब्ज़नि खां अलावा तक़रीबन हिन में न छोड़ छॾी थी वञे, को पाणी ते उन ते बि कब्ज़ो आहे, ॿुधो तूं त उनखे छोड़ छंड छॾी वञे त जीअं हिन में मिठो पाणी बि अंदरि अचे, अंदरि मच्छी जेका असां मरे थी पई। हितां जे मल्हानि खां मूं कमेंट वरिता, जीअं शहर ढोनारे में पहुतो त निकितो त मल्हानि खां पुछियुमि त मल्हार चयो त हिते मच्छी वॾे तइदाद में हूंदी हुई। दरिया जूं धरतीअ जी जिस्म ते छॾियल चुमिन वांगुरु हुजनि थियूं। दरिया जॾहिं सुकनि था त ढंढुनि खे
चुमिन जी सूरत में निशानी के तौर ते छॾी था वञनि। ही कलांकर ढंढ असांजी ढोरे नारे जे क़रीब ख़ूबसूरत माग आहे जेको हाकड़े जे वहकरे जो छॾियल निशान आहे। हे ई ऐं हिन सां गॾु ॿियूं केतिरियूं ढंढूं जेके छंडण जे पाणी ते ज़िंदा आहिनि। अंग्रेज़ सरकार जॾहिं हिकिड़ो कानून मंज़ूर कयो हुयो त जेको ही दरिया ही जेको ढंढूं आहिनि हिननि खे बचाइण जे लाइ जेको इरिगेशन सिस्टम आहे उन में हिननि खे पाणी फराहम कयो वेंदो, मगर अफ़सोस जो हिते पाणी उन मक़दार में मुहैया नथो कयो वञे। इहे जेको रेत वारी जा जेके दड़ा आहिनि उन्हनि जे विच में ही ढंढ आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिन ते तक़रीबन हाणे काफ़ी कम बि थियो आहे। हुनमें ही जेको ॿेड़ी सां सरदार शाह पारां तोहफ़े ॾिनी वई आहे, साॻे नमूने हट बि ठहियल आहिनि। ऐं असां जेके सिंधवासी जेके बि आहिनि उन्हनि खे इहो ई दावत ॾींदासीं त हू जीअं थरपारकर वञनि था बरसातुनि में ईअं ई हेॾा केलागर ॾे अचनि ऐं हिते जो जेको आहे मज़ो अचनि। जीअं त हाणे असां केलांकर जेको आहे ढंढ उन ते आहियूं। कल जी मौसम जीअं सुठी थी, बहितरीनु थी, बारिश थी, हेॾां जो जेको तफ़री जेको आहे उन लाइ माण्हू तमामु घणा ईंदा आहिनि। असां बि शहर वासियुनि सां गॾु पहुतासीं, पर हिते पहुची करे हिकिड़ी जेका अफ़सोस करण जी ॻाल्हि इहा हुई त जेको हिते मुहाणा आहिनि उहे तमामु घणा मायूस आहिनि। उहे उन लाइ त जी छंडण जो पाणी हिन ढंढ में न पियो छॾियो वञे, जे सबबु केलांकर ढंढ वॾे अरसे खां मिठे पाणीअ जी मुंतज़िर हुजे थी। मिठे पाणी जो छोड़ न थियण करे केलांकर जो पाणी बि खारो थी वियो आहे ऐं पाणी खारो थी वञण सबबु मच्छी बि मरी वई आहे। केलांकर ढंढ ते तफ़रीह लाइ ईंदड़ सियाहनि जो तव्हांजा लोकल रागी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे मन मोहे विझनि था। कब्ज़ा माफ़िया सबबु थर जे फितरी हुस्न जी हंज सम्झी वेंदड़ केलांकर ढंढ हिन वक़्तु 800 एकड़नि मां अची 200 एकड़नि ते बची आहे। अगरि हुकूमती इख़्तियारनि अखि न पटी त हाकड़े दरिया वांगुरु केलांकर ढंढ बि पंहिंजो वजूद विञाए वेंदी। थर जे फितरी हुस्न जी हंज सम्झी वेंदड़ केलांकर रुगो माज़ी जे किस्सनि में यादि रखी वेंदी। शिकारबाज़ जे शौक़ीननि सबबु केलांकर ढंढ ते परदेसी पखियुनि जी हिन वक़्तु उहा उॾाम बि न आहे रही ऐं न वरी थर जा प्यासा हरण केलांकर ढंढ जे कपरनि ते अची पंहिंजी उञ उॼाइण ख़ातिर बचा आहिनि। तितरनि में त अलाहे कॾोका टाहा पइजी विया आहिनि, न वरी तवार ख़ातिर को ताड़ो बचियो हुजे। सक़ाफ़त खाते समेत हुकूमत जे अहला इख़्तियारनि खे घुर्जे त अछड़े थर जी कंधी ते क़ाइमु केलांकर ढंढ जी वारसी करे मिठे पाणी जो छोड़ करायो वञे ऐं अड़ांगनि कचनि रस्तनि एवज़ पक्का रोड रस्ता ठाराए ॾिना वञनि ऐं बिजली जूं बि सहूलियतूं फ़राहम करे ॾिनियूं वञनि त जीअं फितरी हुस्न जो मज़ो माणण लाइ ईंदड़ सियाहनि मां केलांकर ढंढ जी लावारसी जो अहसासु ख़तमु थी सघे। राशिद कादर भट्टी, मेहरान टीवी न्यूज़, ढोरो।